दोस्तों जी हींअर असां ठटो 73 किलोमीटर रोड भरिसां वणनि छांव में वेठा आहियूं। थोड़ी देरि साई पटे वरी उथंदासीं ऐं 1 वॻे ताईं अॼु पंधु कंदासीं, पोइ वरी ॿ ऐं 3 वॻे ताईं वरी किथे न किथे छांवरे में वेहंदासीं। अॼु मंझंदि जी मानी साईं लतीफ़ याद घरां पचराए आयो आहे, उहा कंहिं वणनि जे छांवरे में खाईंदासीं। वरी पोइ 3 वॻे उथंदासीं ऐं अॻिते जो जेको असांजो सफ़र आहे उनखे कंटिन्यू कंदासीं। हिते असुल में वेहण जो इहो बि आहे सबबु त ज़माना थी विया आहिनि, कराचीअ जा माण्हू आहियूं, वणनि जे हेठां वेहण जो जेको मज़ो आहे उहो माणण जे लाइ छो त ॾिठोसीं त नंढड़ा ई आहिनि पर उन सां गॾु उन्हनि जी छांव ॾाढी वणंदड़ लॻी, तंहिंजे करे हिते वेठा आहियूं। 10-15 मिंट वेही अॻिते वधंदासीं। अॼु असांजो हीउ पंधु ॿिए ॾींहं में आहे ऐं सुभाणे परीहं माना ख़मीस ते असां ठटे पुॼंदासीं ऐं सुभाणे कुझु दोस्त वधंदा। तव्हांखे ख़राबु लॻंदो हूंदो, कावड़ ईंदी हूंदी असां ते सिंध सभा ते, त 4 ॼणा निकिरी पिया आहिनि। हा, 4 ॼणा निकिरी पिया आहियूं, निकिरंदासीं। हिकिड़ो बि हूंदो त बि निकिरंदो, छो त सियासत नामुमकिन खे मुमकिन करण जो नालो आहे ऐं कंहिं बि ॾुखे या सवले कम जी शुरूआति किथां त करणी पवंदी आहे। हीअ शुरूआति जे चइनि खां आहे त इहा घटि न आहे। असीं वधंदासीं, असां वधूं था ऐं वधी ॾेखारींदासीं हिन सिंध खे, असांजी अमड़ खे, असांजे वतन खे। वाहरुनि जी ज़रूरत आहे। असां ईमानदारीअ सां कमु कयूं था ऐं जेके बि ईमानदारीअ सां ॾाहप सां क़ुर्बानी वारे जज़्बे सां कमु कयल हूंदा आहिनि उहे ज़रूरु सफल थींदा आहिनि। ऐं असांखे बि यकीन आहे त असां लाज़िम पंहिंजे हिन ख़्वाब जी पूर्णता लाइ, पंहिंजे हिन ख़्वाब जी साभिया जे लाइ असां जेको हीउ पंधु कयूं था, इहो पंधु अकारत न वेंदो। हिनजी मंज़िल परे भले आहे पर उहा मंज़िल नामुमकिन न आहे। जी साईं।